प्रेरितन जा कम अध्याय 22। भीड़ जे साम्हूं पौलुस जो भाषण। हे भाउरो ऐं बुज़ुर्गो, मां जेको कुझु पंहिंजे बचाव पक्ष में चवणु चाहियां थो उनखे ॿुधो। जॾहिं उन्हनि ॿुधो कि उहो असां सां इब्रानी भाषा में थो ॻाल्हाए त उहे अञा बि शांत थी विया। तॾहिं पौलुस उन्हनि खे ईअं चवणु लॻो, मां त हिकु यहूदी माण्हू आहियां। किलिकिया शहर जे तरसुस नगर में मुंहिंजो जनमु थियो ऐं यरूशलेम शहर में मुंहिंजो पालन पोषण थियो। गमालियल गुरुअ जे द्वारा असांजे अबनि ॾाॾनि जे सख़्त नियमनि जे रीतीअ जे अनुसार मुंहिंजी पढ़ाई थी ऐं मां परमेश्वर जे लाइ अहिड़ो ई उत्साह सां भरियल हुउमि जीअं अॼु तव्हां सभु आहियो। मां इन पंथ जे पोयां हलण वारे माण्हुनि खे, छा मर्द ऐं छा स्त्रियूं, ॿिन्हिनि खे ॿधी करे जेल में विझी छॾियो ऐं कुझु माण्हुनि खे त मां एतिरे हद ताईं सतायो कि उन्हनि खे माराए बि छॾियो। मुंहिंजी इन ॻाल्हियुनि जो गवाह महायाजक ऐं सॼी यहूदी महासभा बि आहे, जिन खां मां दमिश्क में रहण वारे यहूदियुनि विश्वासियुनि जे नाले जूं चिठियूं वठी करे दमिश्क वञी रहियो हुउमि, ताकि जेके बि इन पंथ जे मथां विश्वास करण वारा उते हुजनि उन्हनि खे सजा ॾियाराइण जे लाइ हिते यरूशलेम में ॿधी करे वठी अचां। पौलुस जे हृदय परिवर्तन जो वर्णन। जॾहिं मां दमिश्क शहर जे वेझो पहुतुमि त ईअं थियो कि मंझंदि जे वक़्तु आसमान मां अचानक हिकु वॾी रोशनी मुंहिंजे चौधारे चमकी ऐं उन जे करे मां ज़मीन ते किरी पियुमि। ऐं पोइ मूंखे इहो शब्द ॿुधणु आयो, हे शाहुल, हे शाहुल, तूं मूंखे छो थो सताईं? मां हुन खां पुछियो, हे प्रभु, तूं केरु आहीं? हुन मूंखे चयईं, मां यीशु नाज़री आहियां, जंहिंखे तूं सताए रहियो आहीं। मुंहिंजे साथियुनि खे उहा रोशनी त ॾिसण आई, पर जेको मूंसां ॻाल्हाए रहियो हो उन जी आवाज़ उन्हनि खे साफ़ साफ़ ॿुधण न आई। सो मां हुन खां ईअं पुछियो, हे प्रभु, मां छा कयां? प्रभुअ मूंखे चयईं, उथी करे दमिश्क शहर में वञ। उते तोखे उहो सभु कुझु ॿुधायो वेंदो जेको परमेश्वर तुंहिंजे द्वारा करण जे लाइ मुक़ररु कयो आहे। उन रोशनीअ जी चमक जे करे मां अंधो थी वियुमि। पोइ मुंहिंजा साथी जेके मूंसां गॾु हुया उहो मुंहिंजो हथु पकड़े करे मूंखे दमिश्क शहर में वठी आया। दमिश्क शहर में हनन्याह नाले जो हिकु माण्हू रहंदो हुयो। उहो ईमानदारीअ सां मूसा जे नियमनि जो पालन करण वारो हुयो। उते रहण वारनि सभिनीनि यहूदी माण्हुनि जे विच में उन जी गवाही ॾाढी सुठी हुई। उहो मूं वटि अची बीठो ऐं मूंखे चयईं, हे भाउ शाहुल, वापसि ॾिसणु लॻ। उन ई वक़्तु मुंहिंजियूं अखियुनि जी रोशनी वापसि अची वई ऐं मां उनखे ॾिठो। पोइ उन मूंखे ईअं चयईं, असांजे अबनि ॾाॾनि जे परमेश्वर तोखे इन करे चूंडियो अथई ताकि तूं हुन जी इच्छा खे ॼाणी ऐं हुन धर्मी यीशुअ खे ॾिसी ऐं हुन जे मुंहं मां ॻाल्हियूं ॿुधी, छोकी तूं हुन जे तरफ़ां सभिनीनि माण्हुनि जे साम्हूं उन्हनि ॻाल्हियुनि जो गवाह थींदे जेके तूं ॾिठियूं ऐं ॿुधियूं आहिनि। सो हाणे छो तो देरि करीं? उथ, बपतिस्मा वठि ऐं प्रभु यीशुअ खां प्रार्थना कर कि परमेश्वर तुंहिंजे पापनि खे माफ़ करे छॾई। गैर यहूदियुनि में प्रचार करण जो सॾु। कुझु वक़्त खां पोइ मां यरूशलेम शहर में मोटी आयुमि ऐं जॾहिं मां मंदर में प्रार्थना करे रहियो हुउमि त उते बेसुध थी करे हिकु दर्शन ॾिठो। उन दर्शन में प्रभु यीशुअ मूंखे ईअं चयईं, बिना देरि कए जल्दी ई यरूशलेम शहर मां निकिरी वञ, छोकी हितां जा माण्हू मुंहिंजे बारे में ॾिनल तुंहिंजी गवाहीअ ते विश्वास न कंदे। पर मां हुन खे ईअं जवाबु ॾिनो, हे प्रभु, उन्हनि खे त पाण ई इन ॻाल्हि जी ख़बर आहे कि मां कीअं हिकु हिकु प्रार्थना घर में वञी करे तुंहिंजे मथां विश्वास करण वारनि खे जेल में विझाए छॾींदो हुउमि ऐं उन्हनि खे माराईंदो कुटाईंदो हुउमि। जॾहिं तुंहिंजे गवाह स्तिफनास खे मारियो पियो वञे त उते मां बि बीठो हुउमि ऐं उनखे मारे छॾणु खपे इन ॻाल्हि में सहमत हुउमि ऐं जेके उनखे मारिन पिया मां उन्हनि जे कपिड़नि जी संभाल करे रहियो हुउमि। पर प्रभुअ मूंखे चयईं, हितां हलियो वञ, छोकी मां तोखे परते परते गैर यहूदियुनि वटि मोकिलींदुमि। भीड़ इन ॻाल्हि ताईं त पौलुस जी ॻाल्हियुनि खे ॿुधी रही हुई, पर पोइ माण्हू रड़ियूं करे ईअं चवणु लॻा कि हिन खे मारे छॾियो, इन जो ज़िंदो रहणु सही कोन्हे। जॾहिं भीड़ ॾाढियूं रड़ियूं पई करे ऐं पंहिंजा कपिड़ा लाहे करे हवा में घुमाए पई ऐं मिटी खणी मथे आकाश ॾांहुं फिटी पई करे, तॾहिं रोमी सेनापतीअ इहा आज्ञा ॾिनई, पौलुस खे किले जे अंदरि वठी वञो ऐं संदसि खे चाबुक हणी करे जांच कयो ताकि मूंखे इहा ख़बर पए कि माण्हू छो इन जे ख़िलाफ़ ईअं रड़ियूं करे रहिया आहिनि। पोइ जॾहिं पौलुस खे चाबुक हणण जे लाइ ॿधियो पियो वञे त उते पासे में बीठल सूबेदार खे पौलुस ईअं चयईं, छा नियम जे मुताबिक़ इहो सही आहे कि तव्हां हिकु रोमी नागरिक खे चाबुक हणो ऐं उहो बि बिना कंहिं गुनाह साबित थियण जे? जॾहिं सूबेदार इहो ॿुधो
त उन वञी करे रोमी सेनापतीअ खे चयईं, हे तूं छा करे रहियो आहीं? हे माण्हू त रोमी नागरिक अथई। इन ते उहो सेनापति पौलुस ॾे आयो ऐं उन खां ईअं पुछईंसि, मूंखे ॿुधाए, छा तूं रोमी नागरिक आहीं? इन ते पौलुस उन खे चयईंसि, हा। इहो ॿुधी करे सेनापतीअ पौलुस खे चयईं, मां जाम पैसा ॾेई करे रोमी नागरिकता पाती आहे। पौलुस उन खे चयईं, मां त ॼाए ॼम खां ई रोमी नागरिक आहियां। सो जेके माण्हू पौलुस खां सवाल जवाब करण वारा हुया उहे जल्दी पोयां हटी विया ऐं उहो रोमी सेनापति बि ॾकी वियो, छोकी उनखे इहा ख़बर पई कि पौलुस जंहिंखे हुन ॿधायो अथई उहो हिकु रोमी नागरिक आहे। महासभा जे साम्हूं पौलुस। यहूदी पौलुस ते कहिड़ी ॻाल्हि जो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, उन ॻाल्हि खे ठीक ॼाणण जे लाइ रोमी सेनापतीअ ॿिए ॾींहं ते पौलुस जी जंजीरुनि खे खोलाए छॾियईं ऐं पोइ मुख्य याजकनि ऐं सॼी महासभा खे गॾु थियण जो हुकुम ॾिनई। पोइ हुन पौलुस खे घुराए करे उन्हनि जे साम्हूं बीहारे छॾियईं।